ज़िले नौशहर फिरोज़ में पढ़ाई के हिसाब से अवल नंबर ते लेखियो वेंदड़ शहर कोटड़ी मोहम्मद कबीर जे प्राइमरी गर्ल्स स्कूल जो मरम्मती कम ठेकेदार जी नाअहली करे 3 महीनन खां बंद ऐं स्कूल के तालो लगल आहे, जंहिंजे करे न्याणियुनि जी पढ़ाई मुतासिर थी वई आहे। बिजली जा पखा न हुजण सबबु गर्मी में ॿियनि क्लासनि में वेही तालीम पढ़ाइण लॻियूं आहिनि। केतिरियूं गर्मी में सबबु स्कूल अचण खां लवाइण लॻियूं आहिनि, जंहिं सबबु न्याणियुनि जी तालीम सख़्त मुतासिर थी वई आहे। को बि ॿुधण वारो लाइ तयार न आहे। इंडस में शहरी ताज सदर मौला बख्श थे ॿुधायो त स्कूल जे 4 कमरनि जी छित जो कमु ठेकेदार खे ॾिनो वियो हो। ठेके खणण खां पोइ मूंखे ऐं हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपाल मंज़ूर कीरीअ खे ठेकेदार ऐं सर्वेयर ग़ुलाम रसूल साहब ते स्कूल में घुराए यकीन ॾियारींदे चयो हुयो त 2 महीननि वारी मोकलनि दौरान स्कूल जी छित जो कमु पूरो करे ॾेखारींदासीं। न्याणी जी तालीम मुतासिर न कंदासीं। जीअं ई जून जुलाई जो मोकलो ख़त्म थींदियूं स्कूल तयारु थी वेंदो। ठेकेदार कमु शुरू करे ॾिनो। कमु दौरान लखें रुपयनि जो छितनि मां सरियो निकितो। इहो बि ठेकेदार खणी हले वियो। बाद में छित ते सखणा गार्डर टीयर विझी पाण महीने खां ग़ाइब थी वियो आहे, जेको ॻोल्हियो कोन थो लभे। स्कूल जी छित जो कमु अध में बंदि हुजण सबबु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। केर बि ठेकेदार खे चवण वारो न आहे। हिन ॿुधायो त हफ़्तो अॻु मेहरापुर एसडीएम स्कूल जो कमु जो जाइज़ो वरितो। इन दौरान एसडीएम ॿुधायो त ठेकेदार खे स्कूल जे मरम्मती कम जा सभु पैसा एडवांस में अदा कया विया आहिनि। वधीक मां जांच करायां थो। वधीक मौला बख्श एसी बिल्डिंग्स खाते नौशहर फिरोज़ खां मुतालबो कयो त स्कूल मां निकितल लखें रुपयनि जे सरिये जी रक़म स्कूल जे फंड में जमा कराइण सां गॾोगॾु स्कूल जो रहियल कमु जल्द अज़ जल्द मुकमल कराए न्याणियुनि जी मुतासिर थियल तालीम बहाल कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज जो हक़ रखूं था।